दर्जने पढ़ंदी आहियां मुंहिंजी आखाणी जो नालो आहे ख़ुशियूं वरसायो। हिकु दफ़े बरसात जो मौसम हुयो। ॿ बादल हुया, हिकु अछो बादल हिकु कारो बादल। कारो बादल जाम कारो हुयो ऐं मंझि जाम सुठो हुयो। अछो बादल जाम सुंदर हुयो ऐं हुनखे हुनजी सुंदरता ते जाम घमंड हुईसि। हिकु दफ़े ॿई स्वर्ग जे रस्ते खां वञनि पिया। अछो बादल पहिरियों वियो, कारो बादल पोइ वियो। हुन 6 महीननि जी तपियल धरती ते पंहिंजो सॼो पाणी ॾिनई हुन हलंदो पियो थियो त अछे बादल चयईं, "ही त केतिरो कारो आहे, हिनखे त स्वर्ग में अचणु ई न खपे।" त भॻवानु हुनजी मन जी ॻाल्हि ॿुधी वई। जॾहिं हू दर ते पहुता त भॻवानु पहिरीं कारे बादल खे चयईं, "पुट तूं पहिरियों अचु।" त अछे बादल खे जाम गुस्सो आयुसि। अछे बादल चई, "साईं मां पहिरियों आयो आहियां, तव्हां कारे बादल खे कीअं था मोकिलियो?" भॻवानु चई, "तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे, पर कारे बादल 6 महीननि जी तपियल धरती ते पंहिंजो सॼो पाणी ॾिनो आहे, तूं छा करे?" त भॻवानु चई, "मूंसां ग़लती थी वई, साईं मूंखे माफ़ करे छॾियो।" त वरी स्वर्ग में विया। हिन आखाणी सां असांखे हीअ थी सिख मिले, असांखे पंहिंजे बारे में ई न ॿियनि जे बारे में बि सोचणु खपे। जय झूलेलाल। क्या करूं?